नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुर ख़ास में ख़बर ॾींदा हलूं त मीरपुर ख़ास में ऑल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन मीरपुर ख़ास जे हवाले सां पाक फ़िज़ाइया जे जवाननि खे ख़राज तहसीन पेश करण जे लाइ ड्राइंग मुक़ाबलो करायो वियो, जंहिं में मीरपुर ख़ास जे स्कूलनि जे शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई है। मीरपुर ख़ास में मुख़्तलिफ़ प्राइवेट स्कूलनि जे शागिर्द ऐं शागिर्दाणी पाक फ़िज़ाइया जी ड्राइंग जो मुक़ाबले में भरपूर हिस्सो वरितो है। स्कूल जे शागिर्दनि पारां पाक फ़िज़ाइया जे जवाननि जी तस्वीरूं ठाहे ख़ूब दाद वरितियूं। इन मौक़े ते शागिर्दनि इहो पैगाम ॾिनो है त पाकिस्तान अमन पसंद मुल्क है, जंहिं हमेशा प्यार अमन जो दर्स ॾिनो है। पाक फ़िज़ाइया जा जवान पंहिंजो मट पाण ऐं दुनिया जी बहितरीन फोर्स पाक फ़िज़ाइया जंहिंजो मिसाल दुनिया ॾींदी है। असीं फ़ख्र महसूस करियूं था त असांजी पाक फ़िज़ाइया दुनिया जी बेहतरीन फोर्स है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।